मतलब खजू तो चए मां सुभाणे अचां थो। वेलकम 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 बिस्मिल्लाह खजू अच पर असां बि तोॾे तयारु आहियूं। उमेद अली मूंखे फ़ोन कई इंशाअल्लाह ताला हाणे जेको टियों स्पेल हूंदो हिन में जेको आहे मां ईंदुसि ऐं पाण कचहरी कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु काफ़ी ॾींहंनि खां वठी मां साम्हूं पंहिंजी फेस टू फेस वीडियो ठाही आहे तव्हांजे लाइ। अॼु ड्रामा रिव्यू कंदुसि दोस्तों, दुलाब ऐं हवेली। जी हाँ दोस्तों, हवेली ड्रामो बंदि थियण वारो आहे ऐं या सम्झो बंदि थी चुको आहे ऐं उन जी बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि छाजे करे बंदि थियो आहे, वरी कॾहिं स्टार्ट थींदो या न थींदो, इहा बि मालूमात तव्हांखे ॾींदुसि ऐं दुलाब जी बि पूरी मालूमात। ऐं ॿियो त तव्हांजा जेका 4-5 ॾींहं खां वठी कमेंट मूं वटि शामिलु थिया आहिनि, मूं वटि गॾु थिया आहिनि, उहे बि हिन वीडियो में शामिलु कंदुसि। जेका बि नवां दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी बि आहे, हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो ऐं दोस्तों तव्हां पंहिंजी ख़ुशख़बरी हासिलु कयो ऐं नवे ड्रामनि ऐं पुराणे ड्रामनि जी अपडेट हासिलु कयो। हलूं था अॼु जी पंहिंजी जेका अपडेट्स आहे उन जी तरफ़, लेकिन सभिनी दोस्तनि खे पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो, जीअं का बि नोटिफिकेशन जीअं तव्हां वटि पहिरियों सभ खां पुॼे ऐं जेका बि अपडेट असां अपलोड कयूं उहा तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहे। ऐं कमेंट बि सुठा कंदा कयो ऐं लाइक कयो। दोस्तों पहिरियों त मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे हवेली ड्रामे जी कुझु ॻाल्हि। हवेली ड्रामो दोस्तों 4थे स्पेल जी शूटिंग तमामु जल्द तव्हां असांजे अॻियां अचण वारी आहे। उनजा हवेली ड्रामो दोस्तों चंद ॾींहंनि जे लाइ बंदि थियो आहे। तमामु जल्द इन जा मेकिंग वीडियो वग़ैरह ईंदा, उहे बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं। शूटिंग जल्दी हाणे स्टार्ट थियण वारी आहे। छाजे करे हीअ हुयो ई जेको आहे 71 ताईं मुकमिल हुयो हवेली ड्रामो, 70 एपिसोड हली चुको आहे, बाक़ी बचो आहे हिकिड़ो। हलियो त राति अॼु अॻे हफ़्ते हलाईंदा हिकिड़ो या न हलाईंदा, मूंखे नथो लॻे हाणे हिकिड़ो एपिसोड हलाए हू छा कंदा। थी सघे थो पुरमो मथां उनजो ॾेई छॾनि। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त छाजे करे आज़म मेंगल आहे हवेली ड्रामे में बि, दुलाब में बि। दुलाब जी बि शूटिंग लगातार हली रही आहे 3 स्पेल जी। हाणे दुलाब मीरपुर में शूट थी रहियो आहे ऐं हवेली त हैदराबाद में, हिकिड़ो सिंध जी हुन कुंड में, हिकिड़ो सिंध जी हुन कुंड में। ऐं अदाकारनि खे अचण वञण में बि मसइलो थिए थो ऐं हिकिड़े इलाइक़े में हुजे हा त शूटिंग आसानी सां थी वञे हा। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आज़म मेंगल 3 स्पेल जी शूटिंग करे रहियो हूंदो त मीरपुर माथेलो में दुलाब जी, त वरी उन उहा शूटिंग मुकमिल करे वरी हवेली ड्रामे ॾांहुं वेंदो, वरी उन जी शूटिंग कंदो। बाक़ी तमामु जल्द दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हवेली जो 4थो स्पेल शूट थी वेंदो ऐं ड्रामो हली वेंदो। मुंहिंजे ख़्याल में महीनो खनि ड्रामो बंदि थी सघे थो, या 20-25 ॾींहं हवेली ड्रामो बंदि थी सघे थो। जेका बि हवेली जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ हीअ ख़ुशख़बरी बि हिकिड़ी हुई त पको बंदि नाहे थियो। ॿी इहा ॾुख जी ख़बर हुई त कुझु ॾींहं बंदि थियो आहे। बाक़ी दुलाब ड्रामो ज़बरदस्त हली रहियो आहे। मां त अपडेट ॾेई रहियो आहियां दोस्तों, ताज़ी अपडेट ॾींदो वेंदो आहियां नेक्स्ट एपिसोड जी बि ॿिन्ही चैनलनि ते पंहिंजनि ते। ऐं मां इहो अंदाज़ो कयो आहे त सभ खां वधीक टॉप ट्रेंडिंग में हिन टाइम अची वियो आहे दुलाब ड्रामो। ओतिरा ई व्यूज़ खणे थो जेतिरा ज़हर ज़िंदगी खणंदो हुयो या तकरार खणंदो, ओतिरा बाक़ाइदा व्यूज़ खणी रहियो आहे। व्यूअरशिप बि दुलाब जी वधी वई आहे। ऐं दोस्तों दुलाब जी कहाणी बि ज़बरदस्त आहे, लेकिन ग्रुप बंदी में कहाणी आहे। हाणे तव्हां तमामु जल्द ॾिसंदो दुलाब ड्रामे में जेको मुराद आहे इहो मंसूर खान जो माण्हू थी वेंदो आहिस्ता आहिस्ता, ऐं जेको रहज़न आहे उहो शाहनवाज़ जो। छाजे करे मुराद खे मराइणु चाहे थो शाहनवाज़, ऐं शाहनवाज़ खान चए थो मुराद भली मरे, ऐं हू पाण जहिड़ो शैतान जेको रहज़न आहे, यानी जंहिंजी चवंदा आहिनि न सुञो सुञे खे 100 को ते ॻोल्हे लाइ। हाणे जहिड़ी रहज़न जी सोच आहे अहिड़ी सोच कंहिंजी आहे शाहनवाज़ खान जी। ऐं मुराद जी सोच सुठी आहे, सॼे ॻोठ वारनि सां सुठो हलंदो आहे, उन जे लाइ हर को दुआऊं करे थो। रहज़न चंडरो आहे, उनजा सौट ॿाहिरि चंडरा आहिनि, उन्ही खे सभु पिटनि था। हीअ दोस्तों बिल्कुलु ज़हर ज़िंदगी वांगुरु आहे। ज़हर ज़िंदगी में जीअं ओठे जो किरदारु हुयो, सभई ॻोठ वारनि खे छितो करे छॾियो हुई, हिन में बि ओठे जो किरदारु यानी उम्मीद अली कलवर जो रहज़न जो किरदारु साॻियो ई आहे। ऐं जेको ज़हर ज़िंदगी में साईं निसार शाह जो किरदारु हुयो हिकिड़ो सुठो इंसानु, ऐं हिन में बि साईं निसार शाह जो साॻियो ई किरदारु आहे, सुठो इंसानु। लेकिन हुते हू वॾेरो हो साईं निसार शाह, लेकिन हिते मुराद जे नाले सां हिकु ॻोठाणो इंसानु आहे, ॻोठाणो माण्हू आहे। वॾेरो शाहनवाज़ खान आहे खोखर साहिबु, ऐं उहो जेको आहे शैतान माण्हुनि खे पनाह ॾियणु चाहे थो। ऐं मुराद जेको आहे उहो मंसूर खान सां थोरी सोहबत रखंदो आहे, इन जे करे शाहनवाज़ खान चए थो भली इहो दुफ़ थिए, जान छुटे। ऐं शाहनवाज़ खान चए थो त मां रहज़न वारनि जे ज़ोर ते मंसूर खान जी ॿनी ते कब्ज़ो क़ाबिज़ रखां, ऐं क़ाबिज़ रहां उन जी ॿनी खे मूं वटि ई हुजे, जंहिंजे करे उहो बार बार हुनजे मथां गोलियूं बि हलाईंदो अचे थो। ऐं ॿियो त इहो
मुराद वारा जेका आहिनि उहो सोढल उहो शाहनवाज़ खे सफ़ा नथो वणे। ऐं दोस्तो मेन हीरो हिकु आज़म बेंगाल आहे मुंहिंजे हिसाब सां, ॿियो सोढल यानी इरफान शेख आहे। इरफान शेख टांडा ॾींदो सभिनी खे यादि कजो ऐं कंहिंखे वणंदो बि कोन, इहो बि हक़ीक़त आहे। दोस्तो अॼु तव्हांजा कमेंट शामिलु कयां, उन जो जवाबु बि ॾींदो हलां। इहे कमेंट बि जेको आहे दुलाब ड्रामे जे मुतलिक़ आहिनि ऐं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। अली हसन चढ़ड़ फैंस जे तरफ़ां यानी एक्टर अदाकार अली हसन चढ़ड़ साहिबु लिखियो आहे कुर्ब प्यारा, उन जो गानो आयो आहे नई फिल्म जलाल जो, मूं पोस्ट कयो, शेयर कयो हुयो, वॾी महिरबानी अदा। तव्हां बि वञी उहो गानो ॾिसो, उन यूट्यूब चैनल ते पियो आहे। इंसाफ़ अली साहिबु दिलि मोकिलियल लख कुर्ब। इस ड्रामे में अब्बास गुल उॾाणो है अदा अञा ताईं नाहे आयो, टें स्पेल हली रहियो आहे, मतां 3 या 4 में ॾिसूं, ख़बर पइजी वेंदी अब्बास गुल उॾाणे जी। असगर थिबो साहिबु दिलि मोकिलियल महिरबानी। मोहम्मद उमर साहिबु लिखियो गुड शाहिद भाई, जेका मूं वीडियो मंज़ूर दानिश साहिबु डायरेक्टर जेको वॾो डायरेक्टर आहे हवेली ड्रामे जो, उन मुंहिंजी चैनल जे लाइ वीडियो ठाहे मोकिली हुई मोहब्बत में, उहा मूं रखी आहे चैनल ते, तव्हां ॾिठी हूंदी। उन ते मोहम्मद उमर साहिबु लिखियो आहे गुड शाहिद भाई, वरी महिरबानी अदा। मंज़ूर दानिश साहिबु जो महिरबानी असां सां एॾी मोहब्बत करे थो। अली मुराद वीरानी ख़ान साहिबु लिखियो था शाहिद भाउ तमामु सुठो ड्रामो हले थो, माशा ज़बरदस्त आहे दुलाब, बिल्कुलु तव्हां दिलि बि तव्हां मोकिलियो, वॾी महिरबानियूं। इंसाफ़ अली दिलि मोकिलियान ऐं रोवण जा स्टिकर मोकिलिया थी, अला ख़ैर करे, वॾी महिरबानियूं। इंसाफ़ अली लिखियो आहे अब्बास गुल जे लाइ मां ॿुधायोमांसि, रहीम भाई साहिबु दिलि मोकिलियान महिरबानियूं। शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई साहिबु अदा शायदि तमामु ड्रामो सुठो हले थो, माशा अल्लाह ज़ुल्फ़कार मस्तोई, वॾी महिरबानी, बिल्कुलु दा। मोहम्मद अवेज़ जमाली दिलि मोकिलियान, वरी महिरबानी, लख कुर्ब। असगर थीबो साहिबु दिलि मोकिलियान, काफ़ी सारा दिलि मोकिलियान, असगर थीबो साहिबु लख कुर्ब सुणा। अली नवाज़ बा दिलि मोकिलियान, लख महिरबानी। नुमान लशाल लिखियो दोस्ती ड्रामो कॾहिं हलंदो अदा, इन खे फ़िलहालु इन जी डेट अञा नाहे आई, तमामु जल्द अची वेंदी। नुमान लशाल लिखियो शायदि बा धरती TV जो नओं ड्रामो कॾहिं हलंदो अदा, ॾिसूं इन जी अपडेट्स मां हाल वाल ॾींदुसि तव्हांखे ॿी अपडेट्स में। ऐं ख़ैर मोहम्मद दिलि मोकिलियान महिरबानी। माशूक लुंड साहिबु खोड़ सारा दिलि मोकिलियान, लख कुर्ब जानी। ऐं शिराज बुगियो साहिबु अदा जानी जो त कॾहिं ईंदो अदा, उहो दुलाब में फ़िलहालु नाहे। ऐं अल्लमाज़ मलिक आहे गुड शाहिद भाई, वरी महिरबानी सुहिणा, तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि। इंसाफ़ अली साहिबु उॾाणी साहिबु जो ॿुधायोमांसि। ऐं अब्दुलरहमान साहिबु दिलि मोकिलिया आहिनि। कदीर ख़ान साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब सुहिणा। ऐं कदीर ख़ान लिखियो आहे बहितरीनु शाहिद भाउ, दुलाब ड्रामे जे लाइ लिखियो अथई, दिलि मोकिलिया अथई, लख कुर्ब जानी। अली मुराद बिजराणी साहिबु दिलि ज़बरदस्त लिखियो आहे, दिलि, वॾी महिरबानियूं। इंसाफ़ दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा महिरबानियूं इंसाफ़ अली भाउ। ऐं बाबा अब्दुल्ला लिखियो आहे मामा लालू पुराणो ड्रामो बि रखो अदा, हिकिड़ो पुराणो मूं रखियो आहे 2007 जो, जंहिं दोस्त न ॾिठो आहे मामा लालू जो ड्रामो पियो आहे, अपलोड पियो आहे, ॾिसो तव्हां, उन जो लिंक डिस्क्रिप्शन में ऐं आख़िर में ईंदो मामा लालू जो, उन ते क्लिक करे वञी ज़रूरु ॾिसो, भलो ड्रामो आहे पुराणो। ऐं ॿिया अञा किस्त नथा मिलनि, इहे मिलिया आहिनि 4-5 मां जेका रखिया आहिनि, महिरबानी सुहिणा। शमन जतोई साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं मोहम्मद अवेज़ जमाली बहितरीनु लिखियो आहे अदा, वॾी महिरबानी सुहिणा, बहितरीनु। ऐं मोहम्मद अवेज़ साहिबु जमाली साहिबु बि दिलि मोकिलिया आहिनि। ऐं अब्दुल हाजी साहिबु गुड ऐं गिफ्ट मोकिलिया अथई, लख कुर्ब जानी, खोड़ सारा लख कुर्ब। लाल बख्श साहिबु लिखियो आहे ॿी किस्त पर नौकिरी चाहिए, मामा लालू जे जेको नौकिरी जे लाइ मथो आणे थो, उहा अचे थो, ॿी किस्त खपे अदा, फ़िलहालु त न आहे, जे मिली वई त मां ज़रूरु रखंदुमि। इहा मूं वटि मां ड्रामो हुयो, मूं अपलोड कयो आहे। मदर बुग साहिबु गिफ्ट मोकिलिया आहिनि, खोड़ सारा लख कुर्ब जानी भाउ। शायदि दुलाब ड्रामे में मज़ो ॾाढो आहे, वॾो मज़ो आहे, बिल्कुलु दा, लख कुर्ब मदर बुग साहिबु। ऐं सोहेल अली लिखियो आहे गुड अदा, वरी महिरबानी सुहिणा। सोहेल अली लिखियो आहे मां 14 मिंट 29 सेकेंड ताईं वीडियो ॾिठी आहे, वरी महिरबानी सुहिणा तव्हांजो, लख कुर्ब, खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि सोहेल अली भाउ। मदर बुग दिलि मोकिलिया आहिनि, सोहेल अली हज़ारे दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब जानी। ऐं शेयर बि सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कयां थो, मुंहिंजी इहा लिंक शेयर कयो जिथे थी सघे, जंहिंजा मां नाला खणां थो, तव्हां त महिरबानी करे ज़रूरु शेयर कजो, ॿिया करनि न करनि, तव्हां महिरबानी करे लिंक शेयर कयो। ऐं अॻिते हलूं था, जेका कमेंट आया आहिनि उहे पढ़ूं था। अदा सईद मोहम्मद लिखियो आहे गुलाब ड्रामा में अब्बास गुल उॾाणो आहे अदा, गुलाब ड्रामो न दुलाब ड्रामो नालो अथसि अदा, बिल्कुलु आहे, ॿुधूं था पिया, पकी अपडेट न आहे, कॾहिं उहा हा करनि था, कॾहिं न करनि था, ॾिसूं तमामु जल्द इहा बि ख़बर तव्हांखे ॾींदासीं। ऐं किंदम ख़ादिम हुसैन लिखियो आहे कोरोना वायरस, वॾी महिरबानी सुहिणा, अलाह करे कोरोना वायरस अचे बि न। अल्लाह बालिका दुलाब ड्रामो ज़बरदस्त आहे, वॾी महिरबानियूं। अल्लाह बालिका असद कुरैशी बि हुजे आहे दुलाब में अदा, हेतिरा वॾा अदाकार आहिनि। असद कुरैशी मुंहिंजे ख़्याल में जॻह न आहे, मूंखे नथो लॻे उन जी ज़रूरत आहे, सभु वॾा अदाकार मौजूदु आहिनि। ऐं गुल मोहम्मद मरी साहब लिखियो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, कैसे हो शाहिद भाई? बिल्कुलु मैं ठीक हूँ, आप ठीक हो दा? दुलाब ड्रामे में अब्बास गुल है या नहीं? गुलाम शबीर मरी, ज़िला नौशरा फिरोज़ से, महिरबानी सुहिणा, तव्हां शहर जो नालो बि लिखियो आहे, लख कुर्ब।
बिल्कुलु ना इहा अपडेट मां तमामु जल्द ॾींदुसि। इंसाफ़ अली बाद दिल मोकिलियण लख कुर्ब ऐं इस ड्रामे में अब्बास गुलारो ॾिनोमांसि कमेंट शामिल जो तो साॻियो कमेंट पेस्ट कयो आहे। महिरबानी सुहिणा कासिम खोसो खोड़ सारा दिल मोकिलियण लख कुर्ब। शकील अहमद मरी लिखियो आहे वीरन जी वस्ती ड्रामो कॾहिं ईंदो, उन जी कंफर्म अपडेट न आहे आई शकील भाउ, तमामु जल्द अची वेंदो। शायदि भाई अब्बास गुलू डाणो कहिड़े ड्रामे में ईंदो, जे आयो त दुलाब में अदा ईंदो। वॾा कमेंट आया आहिनि अब्बास गुल जे लाइ अदा। शकील मरी साहब को वॾियूं महिरबानियूं अदा। शायदि भाई नूर ज़ौर केरु आहे, इहा अदा मां अपडेट तव्हांखे ॾिनी हुई। अलीनवाज़ भली लिखियो आहे ड्रामे में हथियारनि जो इस्तेमालु घणो आहे, बिल्कुलु हद खां वधीक आहे। गौस मोहम्मद कुंबर साहब दिल मोकिलियण लख कुर्ब। कादिर ख़ान लिखिया दुलाब ड्रामो बहितरीनु आहे। शायदि भाउ वॾियूं महिरबानियूं, बिल्कुलु बहितरीनु आहे। तव्हांजे दिल मोकिलियण इन जूं महिरबानियूं। दुलाब ड्रामे में ज़बरदस्त मज़ो आहे लिखियो ताईं अदा। अली मुराद बिजरानी ख़ान लिखियो आहे ज़बरदस्त जानी वॾियूं महिरबानियूं। लख लख मुबारकूं बि मूंखे ॾिनियूं अथई दुलाब जूं अदा, सभिनी खे मुबारकूं। असगर थी वो साहब दिल मोकिलियण खोड़ सारा वॾियूं महिरबानियूं सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं असगर थी वो साहब खोड़ सारा दिल मोकिलियण लख कुर्ब लिखियो अथई अहिड़ी ज़बरदस्त ड्रामे में बाबा असद कुरैशी ख़ान जो अचणु या असद खे आणणु तमामु ज़रूरी आहे। बाबा साईं शींहं आ शींहं हमेशह गजगोड़ कंदे सुहिणो लॻंदो आहे अदा। उहा हवेली ड्रामे में मसरूफ़ आहे, मुंहिंजे ख़्याल में नथो अॻिते मथां अचे, फ़िलहालु मूंखे नथो लॻे। तव्हांजी ॻाल्हि असगर थी वो साहब दिल मोकिलिया ऐं नूर ज़ात जो जोखियो आहे। असगर थी वो साहब लिखियो आहे जे भाउ कमेंट कयो उन खे जवाबु ॾिनो अथई। असगर थी वो साहब ज़बरदस्त नए ड्रामे जो लख लख मुबारक हुजनि सभिनी दोस्तनि खे, महिरबानी सुहिणा ज़बरदस्त लिखियो अथई। ऐं अहमद रज़ा भयो वेरी गुड दिल मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानी जानी ख़ुशि हुजो आबाद हुजो। दोस्तो इहो हुया अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु कया। ऐं उदासी टीवी ते बि कमेंट कुझु आया आहिनि, मां चवां थो उहे बि शामिलु कंदो हलां। उन में ॾिसूं तव्हां छा लिखियो आहे। खोड़ सारा तव्हांजा कमेंट ओॾे बि आया आहिनि ऐं उते बि नवां कमेंट आहिनि अलॻि आहिनि दोस्तनि जा, ऐं उहे कमेंट करणु शामिलु करणु ज़रूरी आहे। गुड मंसूर ख़ान लिखियो आहे अलीनवाज़ भाउ दिल मोकिलिया अथई, महिरबानी। इंसाफ़ अली भाउ बि दिल मोकिलिया। मोहम्मद अवेस जमाली दिल मोकिलिया। GHB दिल मोकिलिया। जुमन जान दिल मोकिलिया, महिरबानियूं। वसीम बाबा दिल मोकिलिया लख कुर्ब। यासिन अली पलारी साहब दिल मोकिलिया। वसीम बाबा खोड़ सारा। माशूक लुंड साहब दिल मोकिलिया। मोहम्मद अवेस जमाली साहब खोड़ सारा दिल मोकिलिया, सभिनी महिरबानियूं। शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई दिल मोकिलिया। मोहम्मद अवेस जमाली दिल मोकिलिया। असगर थी वो साहब दिल मोकिलिया। यासिन बलोच दिल मोकिलिया। अली मुराद बिजरानी साहब दिल मोकिलिया। माशूक लुंड जा दिल आया आहिनि। ऐं गुड शाहिद लिखियो आहे अलीनवाज़ भाउ। माशूक लुंड साहब बि दिल ऐं लिखियो आहे। कदीर ख़ान बहितरीनु लिखियो आहे शाहिद भाउ, वॾियूं महिरबानियूं। ऐं वसीम बाबा जो कमेंट आया आहिनि दिलनि जा, सभिनी दोस्तनि दिल मोकिलिया आहिनि, बहितरीनु लिखियो आहे। मोहम्मद अवेस जमाली साहब। गौस मोहम्मद कुंबर साहब दिल मोकिलिया आहिनि खोड़ सारा। शकील मरी साहब दिल मोकिलिया आहिनि खोड़ सारा। गौस मोहम्मद मरी साहब लिखियो आहे साईं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, कैसे हो जनाब। अदा दुलाब ड्रामे में अब्बास गुल है या नहीं, साॻियो कमेंट आहे मुंहिंजे ख़्याल में, मां ॿुधायो आहे तंहिंखे। अली मुराद बिजरानी साहब। कादिर ख़ान महिरबानियूं, तव्हांजा दिल आया आहिनि। अब्बास गुल जे लाइ वॾा कमेंट आया आहिनि दोस्तनि जा। मुशफ़िक़ साहब लिखियो आहे अदा कामयाबु थींदो छा, कामयाबु थी चुको आहे दुलाब ड्रामो, बिल्कुलु थी चुको आहे अदा बिल्कुलु। अदा हिन ड्रामे में हिकु शइ चेंज ॾिठी आहे, नवाण ॾिनी अथनि, कैमरा ज़बरदस्त तरीक़े सां इस्तेमालु कई अथनि। मुशफ़िक़ लिखियो आहे जीअं फिल्मनि वांगुरु सेम पई लॻे, कुझु सीन अहिड़ा बि आहिनि हुया रिकॉर्डिंग वॾी पैमाने ते थियल आहे। बिल्कुलु मुशफ़िक़ साहब, हिन दौर जे हिसाब सां कहाणी अहिड़ी हुजे ॾिसो जिन में माण्हुनि खे पैसो घणो आहे, नियाणियुनि जी शादियूं बि कोन कराईंदा आहिनि, शादी खां पोइ हिसो ॾियणो पवंदो आहे या उदा इन ॾिसो हींअर सिंधू दरिया में किनाल कढिया पिया वञनि, सिंध खे तबाह बर्बादु कयो पियो वञे, इन ते कहाणी लिखणु खपे। अदा कहाणी अखियुनि जे आॾो आहे, बसि लिखण वारो जो जवान अलाए किथे आहिनि, रुगो पहिरियां जे दौर जी कापी पिया कनि। मुशफ़िक़ साहब लिखियो आहे वॾो कमेंट आहे, बिल्कुलु लख जी ॻाल्हि आहे, इहो त मां चई थकी पियो आहियां, नथा लिखनि। अदा बहरहाल आवाम खे अहिड़ी शइ वणे थी, पर अगरि जे सोचिजे नहनि दौर में इन शइ खे ॾिसणु पाण लाइ नुक़सानु आहे, छो जो अहिड़ी कहाणी ॾिसी करे पोइ पाण ते बि असरु ॾियारे सघे थी, इन कहाणी मतिलबु कहाणी जो असरु पवंदो आहे, लख जी ॻाल्हि कई अथई। ऐं रजब अली जेको आहे मांडरो साहब दिलि मोकिलिया आहिनि खोड़ सारा, माशाअल्लाह लिखियो आहे नवाज़ भाउ खोड़ सारो, मुख़्तार अहमद दिलि मोकिलियो। इहो हुया अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु कया, मूंखे लॻे थो तव्हां कमेंट ॾिठा, तव्हांखे जवाबु मिली वियो पंहिंजे कमेंट जो ऐं अपडेट्स बि मिली वई। दोस्तो वीडियो तमामु डिघो थी चुको आहे, असांखे ॾींदा इजाज़त, नई अपडेट सां हाज़िर थींदासीं। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।
फ़ोन कई इंशाल्लाह ताला हाणे जेको टियों स्पेल हूंदो हिन में जेको आहे मां ईंदुसि ऐं पाण कचहरी बि कंदासीं ऐं साईं अनवर साईं जी दरगाह ते बि हलंदासीं। भाउ उमेद बि चयो भाई अलाह तोखे ख़ुशि रखे, असांजो नंढो भाउ आहे सदाईं पंहिंजे ब्राह्मण सां ख़ुशि हुई, अलाह तोखे कामयाबी अता कंदो। उहे ईअं न आहे त तूं पाण ड्रामे जा दोस्त आहिनि, उहो असांजो नंढो भाउ आहे। हर वक़्तु पूरे आर्ट जे माण्हुनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि। मौला तोखे ख़ुशि रखे। मीरपुर मासियो पनो आकी जी जेका संगत आहे सॼी सिंध वासियुनि खे सलाम। महिरबानी।